डेली यूज़ इंग्लिश सेंटेंस। सिंधी जुमिलो आहे, ही ख़र्च मुंहिंजे वस खां ॿाहिरि आहे। ही ख़र्च मुंहिंजे वस खां ॿाहिरि आहे ऐं इन जी इंग्लिश में ट्रांसलेशन आहे This expense is out of my league. This expense is out of my league. अच्छा, हिकु मां पॉइंट ॿुधाईंदी हलां त जीअं इंग्लिश सेंटेंस में कुझु वर्ड्स आया आहिनि जीअं आउट ऑफ माई लीग। आउट ऑफ माई लीग इहो असल में हिकु इडियम आहे, मुहावरो आहे। ठीकु आहे, यानी ही इडियम तव्हां जुमिले में तॾहिं इस्तेमालु कंदव जॾहिं कोई कमु या का शइ तव्हांजे वस खां ॿाहिरि हुजे। ठीकु आहे न, को कमु या का शइ तव्हांजे वस खां ॿाहिरि हुजे तॾहिं तव्हां ही जुमिले में इडियम इस्तेमालु कंदव। ठीकु आहे, जीअं हिन जुमिले में मां लिखियो आहे त ही ख़र्च मुंहिंजे वस खां ॿाहिरि आहे। हाणे ख़र्च मुंहिंजे वस खां ॿाहिरि आहे, इन जे करे मां ही इडियम इस्तेमालु कयो आहे इंग्लिश में त दिस एक्सपेंस इज़ आउट ऑफ माई लीग, यानी ही ख़र्च मुंहिंजे वस खां ॿाहिरि आहे। ठीकु आहे, हिन इडियम में मां आउट ऑफ माई लीग लिखियो आहे, माई लिखियो आहे, यानी मां पंहिंजी ॻाल्हि कयां थी इन जे करे माई लिखियो आहे। ठीकु आहे, आउट ऑफ माई लीग असल में ही इडियम हीअं आहे आउट ऑफ समवन्स लीग, यानी को कमु या का शइ कंहिंजे वस खां ॿाहिरि हुजणु। ठीकु आहे, ते माई लिखियो आहे छो जे करे मां पंहिंजी ॻाल्हि कयां थी। ठीकु आहे, आई होप यू अंडरस्टैंड। अगेन मां ॿुधायां पई त ही इडियम आउट ऑफ माई लीग तॾहिं जुमिले में इस्तेमालु कंदासीं जॾहिं कोई कमु या का शइ तव्हांजे वस खां ॿाहिरि हुजे या कोई कमु या का शइ तव्हांजे पहुच खां परे हुजे तॾहिं ही इडियम तव्हां जुमिले में इस्तेमालु कंदव। ठीकु आहे, थैंक्स फॉर वॉचिंग। अल्लाह हाफ़िज़ एंड टेक केयर।